अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठू बाबाला वो किसो एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद पार्ट नंबर 32। हज़रत इमाम मोहम्मद बकर अलैहिस्सलाम जिन खां रिवायत आहे त अबू जहल मलऊन कुरैश जी हिकु जमात सां गॾु हज़रत अबू तालिब जिन वटि आयो ऐं चयो तुंहिंजो भाइटे असां ऐं असांजे ख़ुदानि खे अज़ियत ॾिनी आहे। उनखे घुराए चयो त असांजे ख़ुदा जो ज़िक्र करण खां बाज़ अचे। हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंखे सॾियो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आया। हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जिन फरमायो ही माण्हू आया आहिनि ऐं हीअं था चवनि। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छा मुमकिन आहे त अहिड़ी ॻाल्हि ही माण्हू चवनि था उन खां बहितर आहे त जंहिंजे सबब जे करे अरब में बुलंद आहियां ऐं सॼे अरब ते मुसरत थी वञे सॼे अरब ते मुसरत थी वञे। अबू जहल चयो हा मुमकिन आहे, ॿुधाए ॻाल्हि कहिड़ी आहे। फरमायो चयो ला इलाहा इल्लल्लाह। जॾहिं उन इहो ॿुधो त संदसि कननि में अंगुरियूं विझी छॾियईं ऐं ॿाहिरि निकिरी वियो। ऐं भॼंदो वियो चवंदो त मूं ॿुधो आहे त हिन दीन जे आख़िर में कहिड़ी बि भलाई कोन्हे। हज़रत इब्राहिम हज़रत सादिक़ अलैहिस्सलाम जिन खां रिवायत कई आहे त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तिलावत क़ुरान सभिनी माण्हुनि खां बहितर ऐं ख़ुशि आईंदा हुई। ऐं जॾहिं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं राति जी निमाज़ लाइ उथंदा हुआ त अबू जहल सभिनी मुशरिकीननि सां गॾु अची हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िक्रियत ॿुधंदा हुआ। पर जेॾी महिल हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिस्मिल्लाह रहमान रहीम फरमाईंदा हुआ त उहे माण्हू संदनि कननि में आङुरियूं विझी छॾींदा हुआ ऐं भॼी वेंदा हुआ। वरी अची ॿुधंदा हुआ अबू जहल चवंदो हो त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदसि ख़ुदा जो नालो घणो थो वठे छो त इहो संदसि परवरदिगार खे दोस्त रखे थो। हज़रत सादिक़ फरमायो त अबू जहल इहा ॻाल्हि सची थो चवे, हालांकि वॾो कज़ाब हुयो। वरी ख़ुदा आयत नाज़िल फरमाई। आयत नंबर 46 सिपारो 15 सूरह बनी इसराईल। ऐं जॾहिं तूं क़ुरान में अकेले अलाह खे यादि कंदो आहीं त उहे पुठी फेराए हलिया वेंदा आहिनि। हज़रत सादिक़ अलैहिस्सलाम जिन फरमायो त जॾहिं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बिस्मिल्लाह रहमान रहीम फरमाईंदा हुआ त उते हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मनक़ूल आहे त मुशरिकनि हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे चयो त हिकु साल तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे ख़ुदानि जी इबादत करियो ऐं हिकु साल असीं तव्हांजे ख़ुदा जी इबादत करियूं था। त ख़ुदा सूरत कुल या अय्युहल काफ़िरून सिपारो 3 सूरत काफ़िरून नाज़िल फरमाई त उन्हनि जी उमेद मुनक़ता थी वई। इहा उमेद हुयंदा हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उन्हनि जे ख़ुदा जे तरफ़ रुग़बत कंदा। इब्न बाबूअ खां मुस्नद मोतबर हज़रत सादिक़ अलैहिस्सलाम जिन खां रिवायत आहे त इब्लीस मलऊन 4 भेरा फ़रियाद कई। जंहिं ॾींहुं रांदा दरगाह ईज़ मां थियो ॿियो जॾहिं ज़मीन ते मोकिलियो वियो टियों जंहिं वक़्तु हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मबऊस थिया जॾहिं हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मबूसे बरसालत थियो। चौथों जंहिं ॾींहुं सूरत फातिहा अलहम्द सूरह फातिहा नाज़िल थी। सिपारो पहिरियों अलिफ लाम मीम आयत 2-4 सूरत बकर। क़ुरान अज़ीमुल शान किताब आहे जंहिंमें कोई शक न आहे। परहेज़गारनि खे सिधी वाट रस्तो ॾेखारींदड़ आहे।
ए परवरदिगार जेके उहे परहेज़गार जेके ग़ैब ऐं अणॾिठे ते ईमान आणींदा ऐं निमाज़ क़ाइमु कंदा। जंहिं माल जो खेनि मालिक कयो वियो आहे उन मां ख़र्चु कंदा। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके ईमान आणींदा उन्हनि किताबनि ते जेको टोटे नाज़ुल कयो वियो आहे ऐं उन्हनि किताबनि ते जेके तोखां अॻु नाज़ुल थिया कया विया आहिनि उहे आख़िरत जहान ऐं क़यामत जे ॾींहं ते यकीन रखंदा।